सीए कयो थी? न। एमबीए कयो थी? न। साइंस कयो थी? नो। दारू पीतो थी? न। दोस्तनि सां लेट नाइट पार्टी कई थी? न। सिगरेट? न। बीड़ी? सुट्टो? न। हुक्को? नो। पान थोको? न। सत्यानाश! अरे भाभी जंहिं ज़िंदगीअ में कुछ न कया हुन सां शादी केरु कंदो? भाभी चवण छा था चओ तव्हां? चवण इहो थी चाहियां भाभी कि भॻवान बि सोचींदो हूंदो कहिड़े नालाइक खे हेठि मोकिले छॾियो आहे। टाइम वेस्ट करे छॾियो हिनखे ठाहे। भाभी तमीज़ सां ॻाल्हायो। मामा माफ़ कजो, मस्तीअ में त निकिरी वञी आहियां। भाभी हाणे तव्हां काई छोकिरी ॿुधाईंदव कि न? अरे भाभी छोकिरी जेकी तव्हां चवंदा उहा ॾींदीमांव। सरला तुम्हारा काम कल्ला। गोविंदा जी धीअ हलेव? फिल्म स्टार गोविंदा जी धीअ? पुट पंहिंजी शिकिल ॾिसी त इमेजिनेशन कर। गोविंदा पंहिंजो स्तोपनारो। उन जी धीअ भाभी छा संस्कारी अथव। काड़ियुनि जे पोयां बि जी लॻाईंदी अथव। कमीनी बि ख़ाली कमीनी न चवंदव, कमीनी जी। पुछी ॾिसोसि न पोइ। पुछांसि? अरे न, लेकिन उन जी धीअ चयो कि कुते जी शिकिल वारो छोकिरो न खपे। भाभी तमीज़ सां ॻाल्हायो। माफ़ कजो, मस्तीअ में हिते निकिरी वञी आहियां। पुट तूं ॿुधाए तोखे कीअं छोकिरी खपई? आंटी मूंखे खपे। पहिरियों वञ हिकु गिलास पाणी खणी आ। शाबाश। भाभी हिकु ॻाल्हि ॿुधायांव थी, हे ॿार अॼुकल्ह जाम शाणा हूंदा अथव। घर में चवंदा अथव छोकिरी ॻोल्हियो, ॿाहिरि पहिरियों ई हूंदी अथव। भाभी असांजा ॿार ईअं कोन्हनि। असांजे पुट खे कोन्ह अथसि। हा हूंदसि बि कीअं, हो त शिकिल ॾिसी मां सम्झी वियसि। भाभी ॾिसो तव्हांजो कमु थी वेंदो। तव्हां ख़ाली पंहिंजे बबूअ जो फोटो ऐं रजिस्ट्रेशन फी मूंखे ॾेई छॾिजो। घणी अथव रजिस्ट्रेशन फी? हूअं ॾिसो भाभी मां 21,000 वठंदी आहियां, लेकिन तव्हांजी ग़रीबी ॾिसी तव्हां 11,000 ॾिजो। आंटी पाणी। हा ॾे पुट। 11,000 भाभी एॾा? भाभी ख़र्च बि त आहिनि न, वञण जो भाड़ो, अचण जो भाड़ो, हुन खां पोइ तव्हांजे पुट जी शिकिल ॾिसोसि। मूंखे शिकिल ॾिसी केस खण ते दिलि ई नथी थिए। शिकिल ॾिसी ॾिसो 20 माण्हू ईअं रिजेक्ट कंदा, हुन खां पोइ 8 मुंहिंजी बेइज़ती कंदा, चइनि जी मां बेइज़ती कंदमि। हुन खां पोइ कोई चंपलूं छिकींदो। छा आहे छोकिरी शिकिल कुते वांगुरु आहे न, हणी हणी त माण्हू चंपलूं ई हणंदा न। भाभी पहिरियों तव्हां तमीज़ सां ॻाल्हायो। मामा माफ़ कजो, मस्तीअ में त निकिरी वेंदी आहियां। पर तव्हां टेंशन न खणो भाभी, सलाह तुम्हारा काम करला। आंटी पर कहिड़ी गारंटी आहे 11,000 वठी तव्हां छोकिरी ॻोल्हे ॾींदव? तुंहिंजी कहिड़ी गारंटी आहे तूं ॿिए जी धीअ ख़ुशि रखण वारो आहे? वञी मार्केट मां वञी पतो कर। जंहिंजो रिश्तो भॻवान न करायो आहे न, हुनजो बि सलाह करायो आहे। भाभी लेकिन त बि 11,000 जाम न अथव? घटि में भाभी वरी फटाफट वारो कमु थी वेंदो फोन वारो। मिलंदव टिकटॉक आणियूं। रोटी ठाहींदे ठाहींदे टिकटॉक ठाहींदव, रोटी खाईंदे खाईंदे टिकटॉक ठाहींदव। तोखे कीअं छोकिरी खपई? आंटी मूंखे खपे। वञ पहिरियों हिकु कप चांहि खणी आ वञ। शाबाश। भाभी पहिरियों छोकिरी ॾेखारियो त सही। भाभी हे ॾिसो, हिते न मथे ॾिसो। कुदरत वेठी अथव भाभी, मां कूड़ न ॻाल्हाईंदीमांव। जंहिंजो रिश्तो सलाह खणंदी आहे मतिलब शादी कराईंदी आहे। हाणे दीपू रणवीर खे ॾिसो। दीपिका रणवीर? भाभी छोकिरी तयार ई न हुई, चयो मां सिंधी ॿार आहे, पंहिंजो दिलि आयो आहे, हीअं कीअं शादी न थींदी? सलाह तुम्हारा काम कल्ला। एॾी महिनत कंदी आहियां मां, पोइ बि तव्हां मूंखे ईंदा चओ। आंटी चांहि। अच्छा ठीकु आहे भाभी तव्हां रोयो छो था? वञ पुट 11,000 खणी आ। वञ मुंहिंजी पर्स खणी आ वञ। हलो कहिड़ियूं ॻाल्हियूं चालू आहिनि? हेॾां अची वियव? न भूत आयो मुंहिंजो। मामा माफ़ कजो, मस्तीअ में निकिरी वेंदी आहियां। हेॾां हे सलाह भाभी अथव, मिटियूं माइटियूं कंदा आहिनि। नमस्ते। नमस्ते नमस्ते। अच्छा हे पार्सल आयो थी? अरे पार्सल अची वियो? ड्राई फ्रूट था लॻनि? भाई ये सादा ड्राई फ्रूट न अथव, पवन ड्राई फ्रूट्स मां आयो अथव। पवन ड्राई फ्रूट्स पिंपरीअ मां? हा पिंपरीअ मां। पिंपरी शहर ॾाढो सुठो आहे न। भाभी पिंपरीअ में पवन ड्राई फ्रूट्स वारा अथव, एॾी सुठी क्वालिटी हूंदी अथव ड्राई फ्रूटनि जी। मुंहिंजा ॿई ॿार त पागल अथव। पिंपरी हलूं ख़ाली, पहिरियों पवन ड्राई फ्रूट्स ते लवंदा आहियूं, ड्राई फ्रूट वठी पोइ अॻियां वधंदा आहियूं। त हेॾे टाइम खां पोइ घुरायो थी? भाई पिंपरी हलण थिए किथे थो, हे बि मूंखे शैलूअ ॿुधाई कि घर मोकिलण बि चालू कयो अथऊं। हेॾां खणो। बस बस बस। वाह। पोइ उल्हासनगर में बि मोकिलींदा? तव्हां बि खणो भाभी। हा हा मोकिलींदव न, तव्हां ख़ाली फोन ते चओ। टेस्ट त मस्त अथनि भाभी वाकई। मूंखे बि नंबर ॾिजो न भाभी पवन ड्राई फ्रूट्स जो। हा हा वठो न। त भाभी अथव कोई सुठो रिश्तो नज़रुनि में? भैया तव्हां टेंशन न खणो, सलाह तुम्हारा काम कल्ला। पापा भाभी जा पहिरियों पैसा खपंदा आहिनि, पोइ रिश्तो। इन्हनि लक्षणनि जे करे नथी थिए तुंहिंजी। मिंट। अरे लखन छा हाल आहे?
हलो आवाज नथी अचे तुंहिंजी। मिंट 2 मिंट स्पीकर ते रखां। मस्त तू ॿुधाए तुंहिंजे पुट लाइ मिली काई छोकिरी? उहा ई यार परेशान लॻा पिया आहियूं। हाणे आई आहे भाभी, आई आहे सरला भाभी, त उहो मिटियूं माटियूं हलाए थी हाणे। अरे ये वो थी है सरला तुम्हारा काम करला। हाँ उहो ई। ओए मता उन चक्कर में अचे फ्रॉड माई थी। भैया केर तो है बदतमीज माण्हू? उन घोट वकील तसी। पहिरों शादी रे घर में कराईंदे जेकी टिकंदा हुई न, उन खां पोइ डाइवोर्स जो केस उन घोट लड़ंदो थी। बिनी पासा कमाईंदा थी। भैया केर तो इहो कुछ भी तो ॻाल्हायव? वन पुट मुंहिंजो वेलण खणी आ। हाँ मम्मी। भाभी मां सम्झायो थी न तव्हांखे। हाणे मां थी ॿुधायां तोखे कि मां गुस्से में किथे किथे निकिरणी आहे। भाभी मुंहिंजो घोट शौंक़ लाइ वकील आहे। बाय प्रोफेशन मुंहिंजो नौकर आहे। ड्राइवर भी आहे मुंहिंजो। तूं हितां वञे थी नथी वञे? मां न वेंदमि, मां तव्हांजी माइटी कराए वेंदमि। मुंहिंजी कराईंदी बेकार माई? मन तव्हांजे बेकार पुट जी कराईंदमि। निकुर पहिरीं फुर्सत में निकुर। हा बस कर चिल्लाए छा थी ॾेखारे? रहणो बि कंहिंखे हिते ॿ बाए बाए घर में घुसी बि न सघूं अंदरि। काई छोकिरी हूअं ई न मिलणी त तव्हांजे पुट खे। निकुर वञे था। हेलो नमस्कार जय झूलेलाल। छा हाल आहे सभिनी जो? वीडियो वणेव त यार प्लीज़ लाइक कयो, शेयर कयो फ्रेंड्स फैमिली सां। ऐं अगरि तव्हां पिंपरी मां आहियो त यार पवन ड्राई फ्रूट्स में हिकु दफ़ो ज़रूर विज़िट कयो। जाम ही बेस्ट क्वालिटी जा ड्राई फ्रूट्स तव्हांखे मिलंदव हुतां। ऐं अगरि तव्हां पिंपरी मां न बि आहियो त तव्हां फ़ोन ते ऑर्डर करे सघंदा आहियो। यस, एड्रेस ऐं कॉन्टेक्ट नंबर तव्हांखे स्क्रीन ते मिलंदा हूंदा ऐं हेठि डिस्क्रिप्शन में बि मेंशन अथव। त यार जल्दी ऑर्डर कयो ऐं मज़ो कयो बस।